हा साईं मुंहिंजो साईं आहे मुंहिंजो पोटो, नालो साईं त सिंधी साईं आहे, पोइ साईं जो पोटो साईं। अरे तूं छा थो पुछणु चाहीं? ऐं त तोखे तमामु घणियूं ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो। हा, पंहिंजे बारे में, पंहिंजे वॾनि जे बारे में, ज़िंदगी जे सफ़र जे बारे में, पर तूं जंहिंमें इंट्रस्टेड हुजी, जेके तूं घणेई पुछंदो रहंदो आहीं त सिंध था करियो त आहे छा सिंध में? सिंध जी छो त असुल ॻाल्हि आहे त हर कंहिं क़ौम जी पंहिंजी तहज़ीब हूंदी आहे, दुनिया आहे उनजी का तहज़ीब आहे, पर हर कंहिं क़ौम जी वरी पंहिंजी पंहिंजी तहज़ीब थिए थी, पंहिंजो कल्चर थिए थो। सो तूं थो पुछीं त सिंध जे तहज़ीब जे बारे में। हाणे हुजनि ही जेका तारीख़ आहे, तारीख़ में धुका न हणिबा ऐं अंदाज़ा कुझु अनुमान अहिड़ियूं शयूं त थींदियूं आहिनि, पर अजायूं ॻाल्हियूं मिड़ी ॻाल्हि हुजे न हुजे, मिड़ी रुॻो जी किसा कहाणियूं थींदा हुआ ऐं माण्हुनि खे विंदर ईंदा हुआ, ईअं न। पाण वटि ॾाढो वॾो ख़ूबसूरत किताबु आहे, लतीफ़ साईं हिकिड़ो इनकलाबी शाइर यूसुफ साईं जो लिखियलु आहे, उन में हुन सिंधी जेका तारीख़ आहे ॾाढो जेको ख़ूबसूरती सां उन जेको आहे सो हुन खे हिते कलेक्ट कयो आहे। उन में पाण अॼु हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो पढ़ूं था, नंढिड़ो को चैप्टर पढ़ूं था, जंहिंमें पाण ख़बर पवे त असली जेका सिंधी जेका तहज़ीब आहे उहा केॾी पुराणी आहे ऐं कॾहिं जी आहे। ठीकु आहे साईं। क़दीम आसार जा केतिरा ई माहिर ऐं तारीख़दान उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त अॼु खां 5314 अर्सो सां, अॼु खां 5314 साल अॻु, माना 330 क़बल मसीह, माना हज़रत ईसा खां 3300 साल अॻे सिंध में दुनिया जी हिकु अज़ीम तरीन तहज़ीब जनम वरितो, माना 5000 साल अॻे सिंध जी हिकिड़ी अज़ीम तहज़ीब जनम वरितो। उहा तहज़ीब वक़्तु गुज़रण सां गॾु सिंध जे सरहदनि खां ॿाहिरि लातइदाद इलाइक़नि में मुल्कनि ते पखिड़िजी वई, जिन में मौजूदा बलूचिस्तान, पंजाब, जम्मू कश्मीर, अफ़गानिस्तान, विच एशिया जो मुल्क तुर्कमानिस्तान शामिलु आहे। माण्हू अंदाज़ा कर त केॾी जेका सिंधी तहज़ीब वॾी थी वई हली। उनखां अलावा सिंधी तहज़ीब हिंदुस्तान जे पंजाब, गुजरात जे इलाइक़नि खां मुतासिर कयो, जितां केतिरा ई सिंधू तहज़ीब जा माॻ हथ आया आहिनि। फ़क़ति पंजाब मां 500 खां वधीक सिंधू तहज़ीब जा माॻ मिलिया आहिनि। उन्हनि मां हिन वक़्तु ताईं 100 खनि माॻनि जी खोटाई बि थी चुकी आहे। हिते हिकिड़ो सुवालु उभिरे थो त सिंधू तहज़ीब कॾहिं जनम वरिती? हिन वक़्तु ताईं आलमी माहिर मुख़्तलिफ़ सन ॿुधाइनि था, 2400 क़बल मसीह, के चवनि था 2600 क़बल मसीह ऐं 3300 क़बल मसीह। इहे सन मुंहं जे दड़े जे खोटाई बाद कथिया विया। जॾहिं मुंहं जे दड़े जी खोटाई थी पोइ अंदाज़ो लॻायो त हीअ केतिरो वक़्तु अॻे जी तहज़ीब आहे। जीअं त मुंहनि जे दड़े जी खोटाई फ़क़ति 10% थी सघी आहे, उन करे इहो चई सघिजे थो त माहिरनि तरफ़ां ॾिनल इब्तिदाई नतीजा सिंध जे क़दीम तारीख़ जो फ़क़ति 10% हिसो बयानु कनि था। ओके, हिन वक़्तु मुंहं जे दड़े मथां जेको ॿुध मत जो इस्तोपा नज़र अचे थो, इहो वधि में वधि 2 सदी क़बल मसीह में जोड़ियो वियो हूंदो, अॼु खां लॻभॻि 2214 साल। उन इस्तोपा जे चौगिर्द जेके अॾावतूं आहिनि उन्हनि जी उमिरि जो काठो 5000 सालनि खां वधीक थिए थो, जॾहिं इस्तोपा जे हेठां जेके आसार दॿियल आहिनि उन्हनि जी उमिरि 7500 क़बल मसीह खां बि वधीक थियणु घुरिजे। उनजो सबूत इहो आहे त जेके इलाइक़ा सिंधू तहज़ीब खां मुतासिर थिया उन्हनि जी उमिरि हिन रीति थी वई आहे त महरगढ़ बलोचिस्तान 6500 क़बल मसीह, कोटड़ी जी 3000 क़बल मसीह, कालीबंगन ऐं ढोल ढेरा गुजरात इंडिया 2650 साल, हड़ापा पंजाब 2600 साल ऐं लूथल गुजरात इंडिया 2400 क़बल मसीह ऐं रखियल रही हरियाणा इंडिया 2000 साल। जॾहिं सिंध खां ॿाहिरि सिंधू तहज़ीब जी उमिरि जो काठो 2000 क़बल मसीह खां 6500 क़बल मसीह ॼाणायो वञे थो त पोइ सिंध जी मर्कज़ी तहज़ीब 2400 क़बल मसीह बदिरां 7500 क़बल मसीह खां बि वधीक जमाल हुअणु घुरिजे।
माना इहा त थी तहज़ीब ठही जॾहिं माण्हू महज़ब थिए, पर इहे माण्हू त अलाए हज़ारे साल अॻु चढ़िया थिया हुअसि न। तहज़ीब थींदी उहे क़ौम जी जेका महज़ब हुए, मज़हब थी वञे त हिकिड़े ॾींहुं त माण्हू मज़हब कोन थी था। जॾहिं सिंध खां ॿाहिरि सिंधू तहज़ीब जी उमिरि जो काथो, हा सिंधू तहज़ीब जा आसार अॼु खां 85 साल अॻु मोहन जे दड़े जे खोटाई बाद लधा विया। हिकु त उहा इब्तिदाई खोटाई हुई, ॿियो त उन वक़्त ताईं साइंस जी एॾी तरक़ी न कई हुई जो आसारनि जी पकी पुख़्ती ॼमार ऐं ॼाण हासिलु करे सघिजे। असां पाण बि उन अज़ीम विरसे बाबति तहक़ीक़ न कई। पाकिस्तान ठहण खां पोइ मोहन जो दड़ो मर्कज़ी हुकूमत जे कब्ज़े हेठि रहियो। उन्हनि खे सिंधी तारीख़ सां का बि दिलचस्पी न हुई। अॼु असांजा पंहिंजा मौक़िक़ मोहन जे दड़े जी ॼमार 2400 क़बल मसीह या 2600 क़बल मसीह खां शुरू कनि था। इहा उमिरि इब्तिदाई तौरु कथी वई आहे। हिते आलमी तारीख़ मां हिकु अहम वाक़ियो ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां तोखे। दुनिया जा तारीख़दान सुमेर माना इराक़, सुमेर खे दुनिया जी पहिरीं तहज़ीब चवनि था। साॻिए वक़्तु हू इहो बि ॿुधाइनि था त 4500 क़बल मसीह ताईं सुमेर में कंहिं बि तहज़ीब जनम न वरितो। उन दौर खे उबेदैन दौरु सॾीनि था। उनखां पोइ ओचितो सुमेर में के अणॼाण खिते खां के अणॼातल माण्हू लॾे आया। उन्हनि हिकदमि सुमेर में पहिरीं तहज़ीब जो बुनियादु रखियो। उन्हनि माण्हुनि जा वार कारा, मथा गोल ऐं अखियूं वॾियूं हुयूं, जेके अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुआ जेका हिन समूरे खिते में किथे बि ॻाल्हाई न वेंदी हुई। हाणे तारीख़दान इहो ख़दशो ज़ाहिर कनि था त उहे माण्हू सिंधू माथर खां आया। उन शक जो बुनियादु इन इम्कान ते आहे त सिंधू माथर जे माण्हुनि 4500 क़बल मसीह खां तमामु घणो अॻु, शायदि 7500 क़बल मसीह दौरान सिंध में तहज़ीब जो बुनियादु विधो। तारीख़दान हाल लिखे थो, सिंधू तहज़ीब जे माण्हुनि हिजरत करे सुमेर माना इराक़ खे वसायो ऐं उते हुननि मूर्तियुनि वारी सूरत तख़्ती ऐं फीथो मुतारिफ़ करायो। हुननि हिते पोख जो निज़ाम राइज कयो। हुननि खे पाणी ते कंट्रोल करण जी महारत हासिलु हुई। उन्हनि हिते वाह खोटिया ऐं खाटी जो रवाजु विधो। माना हाणे ॻाल्हि सम्झ अचे जेका सिंधू असांजी तहज़ीब हुई उहा 7500 साल पुराणी। भाई इहा भला अॻिते सिलसिला आहे, बाक़ी जेको रहियल सबक़ु उहो वरी अॻिते ॿुधाए सही आहे। हिनमहिल निमाज़ अॼु पई आहे, वरी निमाज़ पढ़ ऐं वांदा थी पिछे वरी ओके बंदि करे छॾियो।